बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो दरिया न्यूज़ जो प्रोग्राम कश्मोर जो आवाज़ आहियां अव्हांजो मेज़बान अफ़ज़ल अता कलवट। नाज़रीन अॼु हिकिड़े नए इशू सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िश्ता 4 ॾींहंनि खां वठी टाउन मुलाज़िम जेके बरतरफ़ थिया उहो सरापा एहतिजाज आहिनि। कोई उन्हनि जो पुरसाने हाल न आहे, कोई उन्हनि खां पुछण न आयो आहे। 4 ॾींहंनि खां वठी हू प्रेस क्लब अॻो एहतिजाज रिकॉर्ड कराइनि था, लेकिन कंहिं बि आला अमलदार एतिरी ज़रूरत न कई आहे जो प्रेस क्लब अची करे हुननि खां पुछे तव्हांजा कहिड़ा मुतालबा आहिनि। आख़िर 3 साल नौकरी करण बावजूदि तव्हांखे छो फारिग कयो वियो आहे, हीउ अलमियो आहे। इन हवाले सां असां सां गॾु अॼु उन्हनि जो टाउन मुलाज़िमनि जो जेको लीडर आहे आशिक़ मीरानी साहब मौजूदु आहे। मीरानी साहब महिरबानी तव्हांजी। मीरानी साहब छा मसइलो आहे, तव्हां मुसलसल एहतिजाज कयो था, कोई अची तव्हांखे रखे थो, कोई अची कढे थो, तव्हां छा रेगुलर मुलाज़िम न हुयो छा? सभ खां पहिरियों बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां त जॾहिं चेयरमैन थिया, चेयरमैन मीर इसरार ख़ान खोसो साहिबु थियो कश्मोर टाउन जो चेयरमैन, उनखां पोइ उनखे पीपल्स पार्टी सिलेक्ट कयो। उन में असांजो MNA साहब बि हुयो, MPA साहब बि हुयो ऐं ॿिया मोज़िज़ पार्टी जा उहिदेदार बि हुया, जंहिंमें गुलमोहन ख़ान जखराणी साहब बि हुयो, तालके सदर मीर इजरा सोलंगी ख़ान बि हुयो। उनखां पोइ जॾहिं मीर इसरार ख़ान खोसे साहब असांखे टाउन में मुलाज़मत ॾिनी त असां तक़रीबन 2 साल खनि कचा रहियासीं। 2 साल कचे रहण खां पोइ असां अपील कईसीं CM मुराद अली शाह साहब ऐं नासिर शाह साहब खे, जेको बुल्दियात जो मिनिस्टर आहे नासिर शाह साहब, उनी मीर इसरार ख़ान खोसो साहब खे फ़ोन करे असांजे वारूं चयो त महिरबानी करे हिननि खे फौरी तौर ते पको कर। असांखे तक़रीबन 3 साल थिया आहिनि, साल पके थियण में 2 साल कचे में, अॼु 3 साल आहे असां नौकरी कयूं पिया। जॾहिं चेयरमैन टाउन कमेटी जो मुद्दो पूरो थियो उनखां पोइ TMO आयो, TMO कश्मोर अब्दुल वहीद डोंकी साहब। उनखां पोइ जॾहिं असांखे ख़बर बि कान हुई, असां मुलाज़मत करे रहिया हुआसीं। मुंहिंजी पंहिंजी ज़ाती मुलाज़मत जेकी हुई सिटी पार्क हुई, असांजा ॿिया जेका दोस्त हुआ उन्हनि जी मुलाज़मत बि वक़्फ़े कंहिंजी मोटर ते हुई, कंहिंजी किथे हुई, हर को पंहिंजी ड्यूटी अंजाम ॾेई रहियो हो। उनजे बावजूदि बि असांखे जेको आहे टाउन कमेटी जी मुलाज़मत मां फारिग कयो वियो आहे। असांखे 3 महीनो तनख़्वाह नथी मिले, हर मुलाज़िम खे तनख़्वाह मिले थी, पर असांजो जेको पलटून ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जा असां वर्कर आहियूं, असां जियाला आहियूं, असां पीपल्स पार्टी जे खाते में जेको आहे त नौकरी करूं पिया। छाजे करे जो असांखे मथां नासिर शाह पीपल्स पार्टी जेको मिनिस्टर आहे, नासिर शाह उन्ही असां जियालनि खे नौकरी ॾिनी। असांजो सिर्फ़ु कसूर इहो आहे त असां पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं। उनखां पोइ जॾहिं टाउन में प्रोग्राम थियो, TMO अब्दुल वहीद डोमकी ऐं शेरली डोमकी ख़ान साहब प्रोग्राम कयो, उनमें असांजो MNA साहब सरदार रहमान ख़ान मज़ारी साहब बि आयो हो, MP हाजी अब्दुल रऊफ़ खोसो साहब बि आयो हो, सरदार सलीम जान ख़ान मज़ारी साहब बि आयो हो। असां सॼे तक़रीबन 50 जे लॻभॻि हिन टाइम जेका आहियूं त मुलाज़िम आहियूं, निकितल आहियूं। 50 खां 56 जे क़रीब 56 माण्हुनि जो बाक़ाइदे चीफ सेक्रेटरी जो अप्रूवल मिलियल आहे त बाबा हिननि खे जेको आहे त रेगुलर कयो वियो आहे। उनखां पोइ जॾहिं असां 56 माण्हुनि जो लेटर खणी सरदार सलीम जान ख़ान वटि पहुतासीं टाउन कमेटी में, त सरदार सलीम जान ख़ान मज़ारी उहो लेटर हाजी रऊफ़ खे ॾिनो, जेको उन बाक़ाइदे चयो त वाक़ई साईं 56 माण्हू रेगुलर आहिनि, इन जो जेको आहे त अप्रूवल मिलियल आहे इसरार ख़ान खे। ॿिया माण्हू, हाणे असां त ॿियनि सां ॿधल कोन आहियूं, पर मक़सदु मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त पीपल्स पार्टी जो मंशूर आहे नौकरियूं ॾियणु, भुट्टे साहब जो मंशूर आहे नौकरियूं ॾियणु, न कि उन मुलाज़िमनि खे नौकरी मां फारिग करणु। असांखे सम्झ नथी अचे त असांजो MPA साहब ऐं MNA साहब इन ॻाल्हि खे नथा सम्झनि त बाबा भुट्टे साहब जो मंशूर आहे, पीपल्स पार्टी जो मंशूर आहे अवाम खे, ग़रीबनि खे नौकरियूं ॾियणु। असांखे हिकु ॻाल्हि जी सम्झ नथी अचे, असांखे छो कढियो वियो आहे नौकरी मां, असांजो कहिड़ो कसूर आहे? असांजी 3 महीननि खां पघार बंदि आहे, असां फाका कशी जे मंज़र में मुब्तला आहियूं, बुख ऐं बदहाली में गुज़ारे रहिया आहियूं। मां त ख़ैर हिकिड़ो माण्हू आहियां, उनखां पोइ तव्हां ॾिसो असां सां गॾु जेका 56 माण्हू आहिनि उहे बुख ऐं बदहाली में हिन टाइम उनजा बच्चा उन्हनि जा बुख मरनि था, कंहिंजो चुल्हो नथो भरे। माण्हुनि खे सम्झ अचे बाबा ख़ुदा जे वास्ते ही रोज़ी आहे ग़रीबनि जी। तव्हां MNA आहियो, तव्हां MPA आहियो, तव्हां ग़रीबनि खे रोज़गार ॾियो। तव्हां जॾहिं वोट वठण ईंदा आहियो असां त कॾहिं न चवंदा आहियूं त बाबा हीउ तव्हांजो ज़ाती मसइलो आहे। जीअं हाणे असांखे टाउन कमेटी में सरदार सलीम जान ख़ान मज़ारी साहब तक़रीर कंदे चयो त बाबा हीउ तव्हांजो ज़ाती मसइलो आहे। साईं मुंहिंजा सरदार सलीम जान ख़ान मज़ारी साहब, असां तव्हां सां हर दौर में इलेक्शन में गॾु हूंदा आहियूं, असां वर्क में ॾींहुं राति तव्हां सां गॾु हूंदा आहियूं, असां पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं। असां खटाइण में वधि असां जियालनि जो जेको आहे त वॾो हथु हूंदो आहे। असां माण्हुनि ॾे वञी मिंथ मेड़ूं कंदा आहियूं त महिरबानी करे इलेक्शन में MNA MPA खे वोट ॾियो, पर तव्हां असांखे ख़ुदा जे वास्ते इहो सिलो त न ॾियो, असांखे नौकरी मां फारिग त न करो।
छो फारिग करो था नौकरियूं? नौकरियूं असांखे नासिर शाह ॾिनियूं आहिनि, नौकरियूं असांखे डॉक्टर नफ़ीसा शाह साहिबा ॾिनियूं आहिनि, नौकरी असांखे मीर इसरार ख़ान खोसो साहिबु ॾिनी आहे, नौकरी असांखे पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट ॾिनी आहे। हाणे वरी इहा ॻाल्हि इशू छेड़े थो टीएमओ त बाबा असां वटि बजट घटि आहे। बाबा तव्हां वटि बजट कहिड़े हिसाब जो घटि आहे? उनखां पहिरें मीर इसरार ख़ान जॾहिं टे साल असांखे नौकरी में खयो, उनखे बजट काढूं छा उहो असांखे पंहिंजे जेब खां ॾिए पियो रक़म? उन वठी बजट गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट उन्हनि खे बजट ॾिए पई। हाणे बि तव्हांखे असांखे ख़बर आहे सिंध गवर्नमेंट बजट ॾिए थी असांखे। मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि जी तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेका मनपसंदि माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजी जेब खां पघार बैंक मां कढाए उन्हनि जे नाले ते उन्हनि खे छा करनि था, टाउन कमेटी में घुराए उन्हनि खे पंहिंजी जेब खां तनख़्वाह ॾियनि था, उन्हनि खां चेक पास साइन कराए पंहिंजी जेब खां तनख़्वाह ॾियनि था। मनपसंदि माण्हुनि खे पंहिंजनि खे तनख़्वाहियूं ॾियनि था। जेका असां पीपुल्स पार्टी जा जियाला आहियूं, शहीद बेनज़ीर भुट्टो जा जियाला आहियूं, नासिर शाह जा रखियल आहियूं, डॉक्टर नफ़ीसा शाह जा रखियल आहियूं, असां सिंध गवर्नमेंट सैयद मुराद अली शाह जा रखियल आहियूं, असां अप्रूवल में आयल आहियूं, असां कानूनी तौर ते मुलाज़िम आहियूं, असां को ईअं न आहियूं। पर ही सोचनि था शायदि असां इन्हनि खे कढी असां पंहिंजा माण्हू रखंदासीं जेका असांजा ख़ासि क़ौम वारा हूंदा, पर ईअं न थियणु ॾींदासीं। असां हमेशह एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। आशिक़ भाई, टाउन ऑफिसर्स चवनि था, जेके टाउन अमलो आहे उते आला अमलदार आहिनि, उहे चवनि था इहे जेको ई आहे पीपुल्स पार्टी जा जेके वर्कर टाइप आहिनि, इहे सिर्फ़ु पघारूं खणंदा, नौकरियूं न कंदा। मीर सरार ख़ान हिन खे नवाज़ियो आहे, तव्हां हिन लाइ छा चवंदा? सभ खां पहिरें तव्हां ॾिसो, जंहिंखे हिननि कढियो आहे तव्हां कंहिंखां ई वेरीफाई करो, तव्हां इंक्वायरी करो। मुंहिंजी पंहिंजी ज़ाती सिटी पार्क में ड्यूटी हुई, अहिड़ा जेका ॿिया बि मुलाज़िम आहिनि उहे बि नौकरियूं कंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो असांजो पीपुल्स पार्टी जो मुलाज़िम आहे कंवरलाल हिकिड़ो वाणियो आहे, उहो बि टाउन कमेटी में अॼु तक बि मुलाज़िमत करे रहियो आहे। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां ॾिसो वञी अॼु तक बि उहो हिन टाइम ड्यूटी करे रहियो आहे, पर उनजी तनख़्वाह बंदि कई वई आहे। असां बि नौकरियूं कयूं पिया, हाणे बि नौकरियूं करण लाइ तयारु आहियूं, पर मक़सदु इहो आहे त असांखे फौरी तौर ते बहाल करे असांखे जिथे चवंदा, असांखे जिथे रखींदा असां उते नौकरियूं कंदासीं। छो जो असांजी ही रोज़ी जो मसइलो आहे, असांजी फाका कशी आहे, ग़रीब गुरबा तबाह थियल आहिनि, ग़रीब गुरबा मरनि था। ॿियूं नौकरियूं असांजे MN MP साहिब त ॾिनियूं ख़ैर, पर ख़ुदा जे वास्ते MN MP साहिब खे मां गुज़ारिश कंदुसि, अल्लाह नबी जे वास्ते बाबा इहे ग़रीबनि जूं इहे नौकरियूं त न खसो। तव्हां 3 सालनि में हिकिड़ी नौकरी साबित करो, तव्हां कहिड़े कश्मीर जे माण्हू खे नौकरी ॾिनी आहे? सरदार सलीम जान ख़ान मज़ारी साहिबु, हिकिड़ो माण्हू साबित करो न। पीपुल्स पार्टी जे जियालनि ते छो कावड़ियल आहियो? आख़िर तव्हां असांजूं नौकरियूं ख़तमु करे कंहिंखे रखणु चाहियो था? आशिक़ भाई, अगरि तव्हांखे बहाल नथा कनि, तव्हांजो लाहे अमल छा हूंदो? छा कोर्ट जो दरवाज़ो खटखट कंदा या एहतजाज ताईं रहंदा? सिंध गवर्नमेंट पीपुल्स पार्टी जी आहे। पहिरीं ॻाल्हि त मां बिलावल भुट्टे साहिब खे बि जेका आहे त मोबाइल ज़रिए मैसेज कया आहिनि, डॉक्टर नफ़ीसा शाह खे बि मोबाइल ज़रिए मैसेज कया आहिनि। मां आला जेका पार्टी जा अॻुवान आहिनि, जीअं नासिर शाह साहिबु आहे, चीफ मिनिस्टर मुराद अली शाह साहिबु आहे, उन्हनि तक बि ॻाल्हि पहुचाई आहे। मीडिया जी लख कुर्बा, मीडिया जी महिरबानी आहे। कश्मोर जी वधि में वधि मीडिया जेकी असांजो साथ ॾेई रही आहे। हीअ कश्मोर जी मीडिया न आहे, हिकु ग़रीब हमदर्द मीडिया आहे। मां लख थोराइतो आहियां कश्मोर जी मीडिया जो, ख़ासि तौर ते दरिया न्यूज़ जो, जेको असांजो जेको हीअ ग़रीबनि जो हक़ ऐं दरअसल आहे एतिरो मसइलो जेको आहे आला अमलदारनि ते पहुचाइनि था। उनखां पोइ हीअ CM इंशाअल्लाह ताला हिन टाइम नोटिस वरितो आहे। मां डिविज़नल सदर मीर एजाज़ ख़ान जखरानी साहिबु हुजे या डिविज़नल जनरल सेक्रेटरी मीर एजाज़ बिरोही साहिबु हुजे, उन तक बि ॻाल्हि वयल आहे। मां अॼु गुलमोहन ख़ान जखरानी साहिब सां ॻाल्हायोसि। गुलमोहन जखरानी साहिबु चयो इंशाअल्लाह ताला असां तव्हांखे कॾहिं बि जेको आहे त इन में जेको आहे नौकरी कढणु न ॾींदासीं, तव्हांजो हक़ आहे, तव्हांजूं नौकरियूं पकियूं आहिनि। उनखां पोइ मीर इल्ताफ़ खोसो साहिबु आहे डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी, उन सां बि ॻाल्हायोसीं। तव्हां जेकॾहिं तव्हांखे को बि असांजी नौकरियुनि ते को बि प्रॉब्लम आहे त वेहो न, असां सां मनाज़रो करो न। जेकॾहिं TMO खे को आहे प्रोग्राम करण जो त असां सां गॾु अचे, मीडिया जे अॻु वेहे, असांखे खोटाए। जेकॾहिं असां वटि सर्विस बुक आहिनि, असां वटि ऑफर लेटर आहिनि, असां वटि अप्रूवल थियल लेटर आहे 56 माण्हुनि जो बाक़ाइदे अप्रूवल थियल लेटर आहे, बाक़ाइदे उन ते चीफ सेक्रेटरी साहिब जी साइन ऐं ठपो लॻल आहे। जेकॾहिं उहे पंहिंजे ऑफिसरनि खे नथा मञनि त पोइ इहा TMO साहिबु तव्हांजी कोताही आहे, इहा TMO कश्मोर जी कोताही आहे। असां हरगिज़ बर्दाश्त कोन कंदासीं। असां मुलाज़िम आहियूं, असां पघार वठी रहंदासीं। इंशाअल्लाह ताला असां CM साहिब तक इहा ॻाल्हि खणी वेंदासीं। जेकॾहिं हिते असांजो एहतजाज अगरि कमु नथो ॾिए त इंशाअल्लाह ताला असां थी सघे थो सुभाणे ॿिए ॾींहुं 3 ॾींहं तक हिते वेहूं था बुख हड़ताल ते। हिन टाइम बि असां मौजूदु आहियूं, तक़रीबन असांखे अॼु 4थों ॾींहुं आहे। सुभाणे बि वेंदासीं। असां वटि डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मीर गुलमोहन ख़ान जखरानी सुभाणे अचे थो बुख हड़ताल ते, असांखे ख़बर पई आहे। इंशाअल्लाह ताला असां उनखे बि अर्ज़ु कंदासीं त बाबा महिरबानी करे जेका ग़रीब मुलाज़िम आहिनि, ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी जा जियाला आहिनि, नौकरी बि कनि पिया, इन्हनि खे फौरी तौर ते बहाल करायो ताकी जीअं असां कराची CM हाउस वञी करे धरणो न ॾियूं। महिरबानी आशिक़ भाई।
कश्मोर वासियुनि जेको आहे हीउ प्रोग्राम यकीनन ॾिठो हूंदो। हीउ जेको असांजा माण्हू आहिनि इन्हनि लाइ असांजे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं पीपल्स पार्टी क़यादत खे बि नोटिस वठणु घुरिजे। इन्हनि जो जेको जाइज़ मुतालबो आहे, इन्हनि जो जेको मुतालबो आहे उनखे पूरो कयो वञे। नेक्स्ट कंहिं प्रोग्राम में इंशाअल्लाह वरी मुलाक़ात थींदी। पंहिंजे मेज़बान अफ़ज़ल अता कलवड़ खे इजाज़त ॾियो।